परेशानी ॾाढी आहे। तूं त मुंहिंजो दोस्त बि आहीं, वकील भी आहीं, कुछ सलाह दे यार, कुछ तरकीब कढे यार। हा हा गाँव में यार सब कुछ तो ठीक तो चाहे। राजू पुत्र चाय। यार को आइडिया होता है हाँ कि तू मुझे गाल मने तो दस दे। हाँ ई ता कयो सुबाने तो के नए नंबर का फोन लगाइंदो मैं। ईअं? हां तो मां तो के जी चवे थी तो हाली वाली कंदो वने। ईअं? हां अच्छा ठीक है ना। हाँ हाँ जय झूलेलाल जय झूलेलाल राजू बेड़ा खुश है। जी जी वाह मुझा रखड़ा। वाह 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 शुक्र है साईं दा बाबा। कण बेड़ा तू हाँ हाँ तो पोइ तूं सुभाणे फोन कंदे। हां ये करे पाण महिंदा ना चाय ते ॾाढी मस्त ठाती।